नाज़िम टिब मीहर शाह के गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल करीम बख्श चांडियो में बुनियादी सहूलतों और उस्तादन की खोट खिलाफ शागिर्दन और वालिदैन सरापा एहतजाज बणियल आहिनि। उन हवाले सां ॾिसो था अब्दुल गफ़ार चांडियो जी ही रिपोर्ट। चांडिया में मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल करीम बख्श चांडियो में, जिते ही तालीमी एमरजेंसी जो अमी हाल ॾिसी सघो था। कैमरामैन अमांखे ॾेखारे रहियो आहे त तालीमी एमरजेंसी हूंदे बि स्टूडेंट वीचारा हेठि वेही तालीम पिराए रहिया आहिनि। हितां जे ॿारनि शागिर्दनि ऐं वालिदैन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा पिया चवनि। गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल करीम बख्श चांडियो में तालीम पढ़ाईंदा आहियूं। असांजे स्कूल में 375 शागिर्द आहिनि ऐं 2 उस्ताद आहिनि। उस्ताद असांखे सही नमूने सां पढ़ाए नथा सघनि, तंहिंजे करे असांखे उस्तादनि जी खोट आहे। असांखे महिरबानी करे उस्ताद ॾिना वञनि। असांखे उस्तादनि जी ज़रूरत आहे। असांजे स्कूल में 375 ॿार आहिनि। असांजे स्कूलनि में असां स्कूल जे ॻोठाणा आहियूं, भरपासे में रहंदड़ आहियूं। 375 शागिर्द आहिनि ऐं हिते सिर्फ़ु 2 उस्ताद जेको आहे सो कमु करे रहिया आहिनि। महिरबानी करे असां वस वारनि खे अपील था कयूं त ख़ुदा वास्ते असांखे उस्ताद ॾियो। बॉयज़ प्राइमरी स्कूल करीम बख्श चांडियो में 450 ॿार आहे, जिथे उस्ताद टोटल 2 आहिनि। उस्ताद पंहिंजी फुल कोशिशि करनि था पढ़ाइण जी, पर उस्ताद बेवस आहिनि जेके नथा पुॼी सघनि, ॿारनि खे पूरो कवर नथा करे सघनि। असां वस वारनि खे अपील था कयूं त असांखे कुझु उस्ताद ॾिना। कैमरामैन इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेरान टीवी।